बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहम्मद इस्माइल पौड़ साहब, जेके अवाम जी मुकमल तौर ते पंहिंजे प्लेटफार्म तां ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं गॾोगॾु असां सां सीनियर सहाफ़ी रहीम लार्क पिणु मौजूदु आहिनि। उन सां गॾु साईं जा ऑर्गेनाइज़ेशन जा मेंबर आहिनि, उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। असां टिनी दोस्तनि सां टिनी सां मुकमल तौर ते गुफ़्तगू कंदासीं, ब्रीफिंग वठंदासीं त हे जेको असां जेको ग़रीबनि जो मुस्तहिक़नि जो जेको सिस्टम जेको रिलीफ ॾियण जो सिलसिलो साईं जिन पंहिंजे प्लेटफार्म तां शुरू कयो आहे, इहो कॾहिं खां शुरू कयो आहे ऐं केतिरे अरसे ताईं जारी रहंदो, ऐं पंहिंजी जेको आहे हणा वणा ॾेई करे जेको सिलसिलो शुरू कयो वियो आहे, उन जे बारे मुकमल तारीफ़ असां साईं खां वठंदासीं। साईं मोहम्मद इस्माइल साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। तव्हां असांखे ॿुधाइजो त हे जेको तव्हां अवामी ख़िदमत जो जेको सिलसिलो शुरू कयो आहे, उहो कॾहिं खां कयो आहे, ईंदड़ तव्हांजी प्लानिंग छा आहे, ऐं थोरो मुकमल तौर ते तफ़सीली असांखे ब्रीफिंग ॾिजो त हिन वक़्तु ताईं तव्हां केतिरो अवाम खे रिलीफ ॾेई चुका आहियो। अस्सलाम वालेकुम भाईजान, जीअं त मां थोराइतो आहियां मेरान जो ॿारनि जे खां ऐं पंहिंजो रहीम लाड़क जो असांजो ऑर्गेनाइज़र जो मेंबर आहे पंहिंजो मोहम्मद अली सेठ आहे, सभिनी जा मां पहिरियां शुक्रिया अदा कयां थो। ॿी ॻाल्हि त तव्हां असांखां पुछा कई त तव्हांजी हीअ जेकी फलाई कम आहिनि इहे कॾहिं खां वठी शुरू आहिनि। इहे मां ॿुधाईंदो हलां, तक़रीबन मां सम्झां थो मूंखे 5-7 साल थिया आहिनि जेके मां पंहिंजे इलाइक़े में बर वक़्तु इहे कमु कंदो रहंदो हुउमि पहिरियां। पोइ उनखां पोइ तक़रीबन असांखे साल थियण वारो आहे, असां इन में पंहिंजो एम्बुलेंस सर्विस स्टार्ट कईसीं। उहा महसूसु कईसीं त असांजे इलाइक़े में सरकार जेकी असांजे अस्पतालनि में एम्बुलेंसां बीहायूं आहिनि, या त उन्हनि खे टायर कोन्हनि, या त उन्हनि खे जे लाइ तेल कोन्हे को ग़रीबनि जे लाइ। पोइ उन्हनि खे तकलीफ़ मथे नज़र रखंदे असां एम्बुलेंस स्टार्ट कईसीं। अल्हम्दुलिल्लाह उहा बि हिन वक़्तु पंहिंजे कामयाबी जी तरफ़ गामज़न आहे। ऐं इलाइक़े में अस्पताल हुजे, ॿाराड़ी हुजे, झरझंग हुजे, राति हुजे, असांजो ड्राइवर, असांजी गाॾी अगरि ड्राइवर न आहे त ईअं बि थी सघियो आहे मां काफ़ी राति जो पाण ई ड्राइव करे बि रिलीफ ॾिना आवाम खे। ऐं उनखां पोइ हाणे 1.5 महीनो खनि थी वियो आहे, हीअ हिकिड़ी वबा असांजे पाकिस्तान छा पर पूरी दुनिया में अची वई आहे जेकी कोरोना आहे। उन लाइ असांजे ॾियाड़ी मज़ूरदार, ग़रीब तबिको ऐं रेड़ी वारा, गड़ा गाड़े हलाईंदड़ उहे फाका कशी में हुया। पोइ कुझु दोस्त वेही असां पाण में मशवरो कयोसीं यार जेकर इन्हनि घरनि जी असांखे मदद करणु खपे। पोइ तक़रीबन मां सम्झां थो त मुंहिंजो 15 ॾींहं खां वठी इहो कमु स्टार्ट आहे। बर वक़्तु कंहिं ॻोठ में, कंहिं शहर जी गली में, कंहिं शहर जे मुहले में, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ माण्हुनि खे असां रिलीफ ॾींदा था अचूं। असां वटि ऑन द रिकॉर्ड जेकी शइ आहे उहा तक़रीबन 500 खां 550 घर खे असां राशन ॾेई चुका आहियूं हिन वक़्तु। ऐं उनखां पोइ असांखे पंहिंजो ॿियो ॾींहुं आहे, टियों ॾींहुं आहे, असां कपिड़ा तस्कीम कयूं पिया ईद जे हवाले सां। उन्हनि में असां तक़रीबन 3-4 ॻोठ छॾाए चुका आहियूं, उन्हनि खे असां ॾेई चुका आहियूं। उनखां पोइ अॼु मुंहिंजी टीम वर्क करे आई आहे खानपुर में। हिकिड़ो असां फार्म ठाहियो आहे पंहिंजो मरहूम कादिर भाई वेलफेयर ट्रस्ट जो। उन में पहिरियों असां फार्म फिल कयूं था उन मुस्तक़ीन जो। उनखां पोइ उनखे जेकी शइ जी जेकॾहिं ज़रूरत आहे उहा उनखे प्रोवाइड करे ॾियूं था असां। उन हवाले सां अॼु फार्म छोकिरा भरे आया आहिनि। ऐं असांजी वधि खां वधि कोशिशि हूंदी त असां हिनखे ता हयाती ताणी जेसिताणी मुंहिंजी हयाती आहे त मां हिनखे जारी ऐं सारी रखंदुमि। ऐं नेक्स्ट प्रोग्राम जेके आहिनि असांजा इंशाल्लाह असां हाणे थोरे टाइम अलाह कंदो लॉकडाउन या हीअ वबा पूरी दुनिया में ख़तमु थी वेंदी, हर को पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगी में वापसि अची वेंदो, रोज़गार सां लॻी वेंदो। नेक्स्ट प्रोग्राम जेके आहिनि उहे असांजा इहे आहिनि त हीअ जेके शिकारपुर हुजे, चाहे खानपुर हुजे, चाहे लखी हुजे, चाहे गड़ी यासीन हुजे, जेके अस्पताल आहिनि उन्हनि जे अॻियां ट्रस्टनि जे तरफ़ां एम्बुलेंस बीठी आहे। उहा एम्बुलेंस ट्रस्ट वारा पाण मीडिया जे अची चवनि था त असांजी ट्रस्ट जे तरफ़ां फ्री बीठी आहे, पर इहा तव्हां सभिनी साफ़ नज़ारत खे ख़बर बि आहे त हू किरायो वठनि था पिया। ठीकु आहे, कोई रिआयत नथा कनि, कोई हुननि खे इहो अहसासु न आहे त असां ट्रस्ट जे तरफ़ां कमु कयूं था त असांखे फ्री प्रोवाइड करणी आहे। कंहिं ग़रीब जो खणणो आहे लाश, गाॾियूं बीठियूं हूंदियूं आहिनि, असांजे कोई मुस्तक़ीन ग़रीब लाश जेकॾहिं हूंदो आहे त उहो कॾहिं ॾिसूं था त गरागाड़ ते खणी थो वञे, कॾहिं ॾिसूं था त असां पंहिंजो चुंकी ते खणी थो वञे, कॾहिं ॾिसूं था त पंहिंजे हथड़नि में खणी थो वञे। कुझु ॾींहं पहिरियों मां सम्झां थो तव्हांजे तरफ़ां मीडिया जे तरफ़ां अहिड़ियूं क्लिपां काफ़ी आयूं शिकारपुर सिविल अस्पताल जूं त भई उन्हनि खे एम्बुलेंस न मिली आहे, उहे ॿार पंहिंजा रखी में खणी था वञनि।
इंशाल्लाह ताला नेक्स्ट प्रोग्राम यकदम इंशाल्लाह थोड़े टाइम में सिविल अस्पताल शिकारपुर के मां जेकी एम्बुलेंस मुहैया कंदुमि पंहिंजे तरफ़ों वेलफेयर ट्रस्ट जे तरफ़ों इंशाल्लाह ताला उन में हिकु रुपयो बि असांखे हराम हूंदो। अॼु हीअ ऑन द रिकॉर्ड मां तव्हांखे ॻाल्हि कयां थो ऐं इहा तव्हां वटि रिकॉर्ड हूंदो। कॾहिं बि जेकॾहिं मुंहिंजी एम्बुलेंस किरायो वठी वई, किरायो छा पर जेकॾहिं तेल वठी वई शिकारपुर जे अंदरि, उनजो ॾुआरी मां हूंदुमि। उन खां पोइ शिकारपुर में असांजो नेक्स्ट जेको प्रोग्राम आहे असां संग साथ काचारी करे तय कयो आहे। इंशाल्लाह ताला असांजे यतीम खानो शिकारपुर में आहे ई कोन। जेकॾहिं को माज़ूर हुजे, को यतीम हुजे, उनजा घर वारा उन खां तंग आहिनि त उनजी ज़िंदगी घटिनि में गुज़रे थी पई। उन्हनि जे लाइ इंशाल्लाह ताला मां सम्झां थो अॻिले 2021 में मां हिते हिकिड़ो यतीम खानो अहिड़ो पैदा कंदुमि जंहिंमें ग़रीब, माज़ूर ऐं यतीम असां इंशाल्लाह ताला उन्हनि खे राश ॾींदासीं। अच्छा साईं इस्माइल साहब इहो ॿुधाइजो त तव्हां जेको राशन डिस्ट्रीब्यूट कयो आहे उन उहो केतिरो माना आहे ऐं केतिरनि माण्हुनि में आहे, ऐं जेको तव्हां जेकी रजिस्ट्रेशन कयो था या शिनाती कार्ड जी कापियूं वठो था या सिर्फ़ु पंहिंजी बिरादरी में कयो था या मतिलबु हर माण्हू जी ज़ात जे माण्हूअ खे तव्हां डिस्ट्रीब्यूट कयो आहे? भॼन पहिरीं ॻाल्हि त असां कार्ड जी कापी कोन था वठूं, को असां वटि सरकारी फंडिंग कोन्हे, को असां रजिस्ट्रेशन असांजी पहिरीं ॻाल्हि त असांजी वेलफेयर जेकी आहे उहा रजिस्ट्रेशन बि कोन्हे का। ऐं तव्हांजे चैनल जे थ्रू मां चवां थो त मूंसां अॼु ताणी बि जेकी बि मदद कई आहे असां पंहिंजी पाण मदद तहत पाण कमु कयो आहे, जेको बि कयो आहे। ऐं हीअ असांजी ट्रस्ट हिकु इंसान ख़ातिर आहे, इंसानियत ज़ात जी ख़ातिर आहे। चाहे उन में ग़ैर मुस्लिमीन हुजे, चाहे उन में मुस्लिमीन हुजे, चाहे उन में पौड़ हुजे, चाहे उन में केर बि हुजे, उहो सभु असांजो भाउ, असांजो उहो हिसेदार आहे। ऐं उनजो असांजी ट्रस्ट में हर हिसो आहे ग़रीब जो। ईअं न आहे त को असां पौड़ जी उन में मदद कंदासीं या ॿिए क़ौम जी न कंदासीं। अच्छा हे जेको ट्रस्ट आहे साईं ईंदड़ मुस्तक़बिल में को तव्हां सिंध हुकूमत खां या ज़िला इंतिज़ामिया खां तव्हां मदद जी वग़ैरह या डोनर एजेंसियुनि खां तव्हां फंडिंग वग़ैरह जी का प्लानिंग रखो था तव्हां? भॼन असां प्लानिंग पहिरीं ॻाल्हि त मां जे जेको दम आहे मूं हिकिड़ी बाबा पंहिंजो मरहूम बाबा अलाह साईं असांखे गंज ॾेई वियो आहे, उन बाबो बि असांखे गंज ॾेई वियो आहे। मुंहिंजी जेकी दिलि जी आहे तमन्ना त मां कंहिंखां घुरंदुमि कोन, चाहे केरु बि हुजे, चाहे ज़िले हुकूमत हुजे, चाहे असांजा MNA हुजनि, चाहे असांजा MP हुजनि, चाहे सिंध हुकूमत हुजे, चाहे पंहिंजो कोई डोनर हुजे। हा जेकॾहिं असांजो ट्रस्ट जो कमु कंहिं बि डोनर खे, कंहिं बि नुमाइंदे खे बहितर तरीक़े सां सम्झ में अचे थो, जेकॾहिं उहो पाण अची डोनेट कंदो त असां वेलकम कंदासीं। अच्छा साईं हाणे ईद बि वेझो अचे पई, हाणे ईद में मतिलबु 10-15 ॾींहं बचा आहिनि, तव्हां पंहिंजी ट्रस्ट जे तरफ़ां जेको आहे मुस्तहिक माण्हुनि में कहिड़ी कहिड़ी शयूं डिस्ट्रीब्यूट कंदो, छा प्लानिंग आहे तव्हांजी? भॼन असां पहिरियों त ईद जी अलहमदुलिल्लाह शुरूआत करे चुका आहियूं। उन में असां पहिरियों मरहले में असां कपिड़ा खयां अथसि, जेके असां लेडीस कपिड़ा विरायूं पिया उन्हनि बेवाहनि खे ऐं माज़ूरनि खे ऐं यतीमनि ताईं पाण असां तस्कीज़ कयूं था, ॾिसूं था हक़दार आहे, हक़दार ताईं ॾियणो आहे। उन खां पोइ इंशाल्लाह कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं ईद वेझे ईंदी पोइ थी सघे असां पंहिंजो ईद जा जेके 2-3 ॾींहं हूंदा आहिनि ग़रीबी घराणे में जेको माहौल ग़रीबी हूंदो आहे उन ताईं थी सघे असां राशन बि तस्कीम शुरू कयूं। अच्छा साईं हाणे इन वक़्तु जेको आहे सिंध में लॉकडाउन जो जेको सिलसिलो शुरू थियो आहे उनखे महीने खां वधीक अरसो थी चुको आहे। इन में सिंध गवर्नमेंट कुझु राशन बि डिस्ट्रीब्यूट कयो शिकारपुर ज़िले जे हवाले सां, तव्हां छा था सम्झो त सिंध हुकूमत जी कारकर्दगी कीअं आहे ऐं सिंध हुकूमत जी जेको जो ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾियण वारे सिलसिले में तव्हां केतिरो मुतमिन हो? भाईजान असां सिंध हुकूमत खां बिल्कुलु मुतमिन आहियूं। उन्हनि जा जेके रिस्ट्रिक्शन उन्हनि वरिता उहे बिल्कुलु सही हुया। बहरहाल असां फेल विया आहियूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां मुक़ामी वॾेरनि खां। मुक़ामी सतह ते जेके असांजा अॻुवान हुया असां फेल ही डिस्ट्रीब्यूशन जेको राशन जो हुयो उहो असांजो मुक़ामी सतह ते जेके वॾेरा आहिनि या मुक़ामी सतह ते असां जेके नुमाइंदा रखियासीं, पीपल्स पार्टी जे MNA रखिया या कंहिं बि रखिया, DCO रखिया, ऐं ख़ासि करे मां सम्झां थो त जेके पंहिंजो मुख़्तियारकार तपेदार इहे उन्हनि खे रखियूं उहे असांखे फेल करे आहे, हिनखे फेल करे आहे। अच्छा त कानपुर तालुके जा या शिकारपुर ज़िले जा ओवरऑल जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि सरकारी धुरम हुजनि या मुखालिफ़ हुजनि उन्हनि जो केतिरो किरदारु रहियो आहे हिन अवामी रिलीफ जे हवाले सां? भाईजान असांजे खानपुर तालुके में त मां सम्झां थो असांखे निगाह में कोन आयो आहे त को असांजे MNA बि कमु कयो हुजे, चाहे असांजो MP हुजे, चाहे असांजा DCO पंहिंजो CO हुजे, CM हुजे, केर बि हुजे, कंहिं बि कमु मां सम्झां थो कोन आयो आहे अहिड़ो को।
असांखे ॾिसण में कोन्हे। हा, इहो ज़रूरु ॾिसण ऐं ॿुधण में आयो आहे त राति जे वक़्त में राशन विरायो तस्कीम कयो वियो आहे, सो बि मुख़्तसिर माण्हुनि सां। जेकॾहिं मां पंहिंजो हक़दार आहियां त मूंखे कोन मिलियो आहे, शायदि मां सम्झां हक़दारनि खे हक़ मिलियो ई कोन। अच्छा साईं, इन जेको तव्हां एम्बुलेंस तव्हां सर्विस जेका तव्हां ॿुधाई, इन एम्बुलेंस सर्विस जे हवाले सां तव्हां जेको हिन वक़्तु तव्हां वटि केतिरियूं एम्बुलेंस आहिनि ऐं मुस्तक़बिल में तव्हांजी जेको वधाइण जो सिलसिलो आहे जेको तव्हां अॻु ॿुधायो, हिन वक़्तु तव्हां एम्बुलेंस जी सर्विस किथे कमु करे रहियूं आहिनि? भाईजान मुंहिंजी त हिन वक़्तु हिकिड़ी एम्बुलेंस आहे जेकी असां ओवरऑल पूरे ज़िले में ॾियूं पिया। उहो किथे बि ज़रूरत पवे पई, कोई बि दोस्त असांखे ॿुधाए पियो या घुराए पियो त असां उनजी ड्यूटी ॾियूं पिया। इंशाल्लाह ईंदड़ फ्यूचर जे लाइ असां इहो सोचियो आहे त ज़िले शिकारपुर जी जेकी असांजी सिविल अस्पताल आहे, इंशाल्लाह ताला इन में असां हिकु एम्बुलेंस खपे, 2 खपनि, 3 खपनि। पहिरियों त असां पंहिंजे ज़िले खे जी बहितरी जे लाइ कमु कंदासीं, उन खां पोइ असां ॿियनि ज़िलनि ॾे शिफ्ट थींदासीं या सूबे में वञूं, काॾहें बि वञूं। नाज़रीन, इन सिलसिले हेठि असां सां सीनियर सहाफ़ी सिंधड़ी वेब न्यूज़ जो CEO रहीम लाड़क साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। असां इन ट्रस्ट जे हवाले सां खानपुर में जेको अवामी रिलीफ जो सिलसिलो हलंदड़ आहे या खानपुर में जेको आहे ग़रीब अवाम जी जेको कशमकश में गुज़ारे रहियो आहे या हिन सिस्टम में कहिड़ी सूरत हाल आहे, रहीम लाड़क साहब सां असां पुछंदासीं, ॻाल्हाईंदासीं। साईं रहीम साहब, असांखे तव्हां ॿुधाइजो त खानपुर, ख़ासि तौर ते खानपुर तालुके में जेको मज़दूर तबिको आहे उन 1.5 महीने में केतिरो भोॻियो आहे ऐं जेको आहे इन साईं जी जेको इस्माइल साहब पौड़ साहब जी जेका वेलफेयर ट्रस्ट आहे उन केतिरा नतीजा ॾिना आहिनि, उन केतिरो कमु कयो आहे, सचो ओवरऑल असांखे तव्हां थोरो ब्रीफ कजो। महिरबानी ज़ख़्मी साहब, मसइलो इहो आहे त असां वटि कोरोना जे हवाले सां जेको जीअं साईं ॻाल्हि कई इस्माइल ख़ान, त कोरोना जे हवाले सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में राशन जेको तक़सीम कयो वियो ऐं असां जेकॾहिं जनरली ॾिसूं त असांजे शिकारपुर ज़िले में ख़ासि तौर ते खानपुर में जेको आहे गुरबत अञा वधीक आहे ऐं माण्हू जेके आहिनि उहे घरनि ताईं महदूद आहिनि। ऐं सिंध सरकार इहो राशन त ग़रीबनि खे ॾिनो, पर हाणे यूनियन काउंसिल सतह ते या वार्डनि जे हवाले सां, टाउन कमेटी जे हवाले सां वार्डनि ते मुंहिंजे ख़्याल में इहो 50 खां 60 जेको आहे उहे कटा त ॾिना विया। हाणे आबादी जेकॾहिं असां ॾिसूं त आबादी एतिरी आहे माण्हुनि जी त उहा इमदाद घटि आहे ऐं सरहदी वारनि बि पंहिंजे हिसाब सां कोशिशूं कयूं आहिनि। जेके उन्हनि जूं कोशिशूं हुयूं वक़्तु ब वक़्तु पंहिंजनि ग़रीबनि माण्हुनि ताईं जेको आहे उहो राशन तक़सीम कयो आहे। ऐं मां जस ॾींदुसि हिनखे मोहम्मद इस्माइल पौर खे, जंहिं कोरोना जीअं ई असां वटि शुरू थी, लॉकडाउन शुरू थियो, हिन पंहिंजी मदद पाण उन ग़रीबनि ताईं जेको आहे राशन तक़सीम कयो ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻोठनि में बि वियो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त किथे बाहि जा जेकॾहिं वाक़िया थियनि था उते बाहि जे वाक़ियनि जे दौरान बि पहुतो वञी उन्हनि खे राशन तक़सीम कयो। ऐं उन सां गॾोगॾु हीअ जेको ईद जा ॾींहं अची विया आहिनि रमज़ान जे हवाले सां, ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में बि ग़रीब औरतुनि में जेको आहे उहे कपिड़ा तक़सीम कया विया आहिनि, जसु आहे। ऐं एम्बुलेंस जे हवाले सां जेको इस्माइल ख़ान ॿुधायो त एम्बुलेंस जी जेकी हले पई मरहूम कादर बख़्श ट्रस्ट जे हवाले सां जेकी ट्रस्ट ठाही वई आहे, ऐं सलाम पेश कयां थो इस्माइल ख़ान खे जंहिं इहा ज़रूरत हुई। इन असांजे ख़ासि तौर ते शिकारपुर ऐं खानपुर तालुके में इन शइ जी ज़रूरत हुई ऐं एम्बुलेंस जी वॾी ज़रूरत हुई ऐं असां जो साकार जेको आहे जारी रहंदो। असां इन चङनि कमनि में हमेशह साकार कयो आहे ऐं कंदा रहंदासीं। अच्छा रहीम साहब, खानपुर तालुके में पार्को जेके आहिनि कंपनियूं आहिनि, मुख़्तलिफ़ सरहदिया वारा माण्हू आहिनि, उन्हनि जो छा किरदारु रहियो आहे हिन ॾुखी घड़ीअ में? पार्को जो जेकॾहिं ॻाल्हि कजे त पार्को जो अहिड़ो को किरदारु न रहियो आहे कोरोना जे हवाले सां। बाक़ी पार्को या जेके गैस कंपनियूं आहिनि इन्हनि जी बजट जेकी ईंदी आहे उहा डिप्टी कमिश्नर शिकारपुर वटि ईंदी आहे। उहे तरक़ियाती स्कीमुनि जे हवाले सां उहे बि मुंहिंजे ख़्याल में सियासतदाननि जे पंहिंजे इख़्तिलाफ़नि जे करे जेको आहे उहो अञा ताईं मसइलो हल न थी सघियो आहे। उहे स्कीमूं हुते रोड जो शिकार आहिनि, रोड आहिनि या रस्ता आहिनि या ॿियो टियों। ऐं मक़ामी सतह ते जेकॾहिं असां वटि ॾिसिजे त खानपुर तालुके में जेके मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि पर उन्हनि जो को किरदारु न रहियो आहे त हिन कोरोना वायरस जे हवाले सां माण्हुनि ताईं राशन पहुचायूं। ईद वेझो आहे, ग़रीब माण्हू, मज़दूर तबिको माण्हू, सरहदी वारो त पंहिंजो गुज़र सफ़र करे वेंदो या ॿाहिरि वारो माण्हू करे वेंदो। शहर वारो माण्हू जेको आहे उहो ॾाढो परेशान आहे। माण्हू इंतिहाई, असां त राशन हिकिड़े दफ़े हलायूं पिया इस्माइल पौर जो त हिकिड़ो सरहदी वारो आयो, मोटर साइकिल ते बीह रहियो, सिर्फ़ु तके पियो
त हुन हयाव खां जेको आहे घुरी न सघियो, पर मूं महसूसु कयो इहा शइ, महसूसु कई, मां सुरी वियुसि हुन ॾे। मां चयो ख़ैर त आहे बा, ख़ैर चवंदा यार अॼु असां घर में जेको आहे चुल्हो न ॿारियो आहे। त उन वक़्तु डिघीअ में जेको राशन पियो उहो हुनखे खणी ॾिनोसीं। पर अहिड़ा केतिरा ई सफ़ेद पोश जेके आहिनि उहे बि हिन किरोना जे करे जेको आहे सख़्तु मुतासिर आहिनि ऐं उन्हनि जे घरनि जो चुल्हो बि मुश्किल सां ॿरे थो। ऐं असां हिन तव्हांजे प्रोग्राम जे तवसुस सां सिंध सरकार हिन तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं शिकारपुर ज़िले इंतिज़ामिया खां इहो मुतालबो कंदासीं त ईद में कुझु ॾींहं बचा आहिनि, खुदारा को राशन जो रिलीफ ॾिनो वञे हिन ईद जे मौक़े में, कंहिं ग़रीबनि खे राशन ॾिनो वञे त ॾाढो बहितर थींदो। अच्छा रहीम साहिब, तव्हां असांखे इहो बि ॿुधाईंदो त शिकारपुर में लोकल ट्रांसमिशन केसिस बि वधंदा पिया वञनि। सिंध हुकूमत लॉकडाउन ते ज़ोर ॾिए थी, लेकिन इमरान ख़ान तरफ़ां जेको आहे लॉकडाउन में नरमी जो जेको आहे सिस्टम शुरू कयो वियो आहे। तव्हां छा था सम्झो त इहो किथे दंग कंदो, आख़िर इन जो रिज़ल्ट असरात छा निकिरंदा? ॾिसो ज़ख़्मी साहिब, जेकॾहिं असां किरोना जी ॻाल्हि कयूं त किरोना हिकिड़ी वबा आहे, ख़तरनाक वबा आहे। उन जो असां एहतियात नथा कयूं, असां उनखे मज़ाक़ सम्झूं था। सिंध गवर्नमेंट खे सलाम आहे, सिंध जे वॾे वज़ीर खे ऐं हिन जे शिकारपुर ज़िले इंतिज़ामिया खे, जिन यकीननि ॼाणियो, असां ख़ुशामद खां हटी करे चऊं था, हुननि ॾेढ महीने जे पीरियड में उन्हनि जेतिरी महिनत कई आहे, जेतिरी उन्हनि माण्हुनि ताईं मैसेज ॾिना आहिनि। पर अफ़सोस इहो आहे असां माण्हू जेके आहियूं असां तवजो ई नथा ॾियूं, जंहिंजे करे ही केसिस वधिया आहिनि। जेकॾहिं शायदि असां एहतियात कयूं आहे ऐं लॉकडाउन ते अमल कयूं आहे त शायदि जेको आहे असां इन बीमारी खां जेको आहे पर हाणे बि ताज़ा अॼु ॿुधण में आयो आहे त खानपुर में 4 केस थिया आहिनि। हालत इहा आहे त पोइ हे वबा त अञा ख़तरनाक ॾींहों ॾींहुं वधी वेंदी जेकॾहिं असां एहतियात न कंदासीं। ऐं ज़िम्मेवार जेको आहे नी हुनजो न सिंध सरकार ज़िम्मेवार आहे, न असांजी ज़िले इंतिज़ामिया ज़िम्मेवार, हिन जा ज़िम्मेवार असां पाण आहियूं। छो त असां जेकॾहिं एहतियात न कंदासीं ऐं वायरस अची सघे थी, हिकु इंसान जे ॿिए इंसान में अची सघे थी, जेकॾहिं असां हथ न धोईंदासीं ऐं एहतियात न कंदासीं, मास्क न पाईंदासीं त शायदि उहा वायरस अची सघे थी। पर अलाह ख़ैरु कंदो, माण्हू निमाज़ पढ़नि, रोज़ा रखनि, अलाह खे ॿाॾाइनि त ख़ुदा इहा जेकी वबा आहे इहा ख़तमु थी वञे त बहितर आहे। अच्छा साईं, तव्हां हाणे आख़िर में असांखे तव्हां इहो मैसेज कन्वे कजो त जीअं इस्माइल पौड़ साहब जीअं आवाम जे खे रिलीफ ॾियनि था, कमु कनि था, त शिकारपुर ज़िले जा जेके चूंडियल सियासतदान आहिनि या सरहंदीअ वारा माण्हू आहिनि या जेके बि पंहिंजे आहिनि, त उन्हनि खे इन में छा कहिड़ो किरदारु अदा करणु खपे? मुंहिंजो मैसेज इहो आहे सिंध जे वॾे वज़ीर खां, पाकिस्तान जे वज़ीर आज़म खां ऐं उन सां गॾोगॾु हिन तक जे उन्हनि चूंडियल नुमाइंदनि खां जेके आवाम खां वोट वठी आया आहिनि, ख़ासि तौर ते शिकारपुर ज़िले इंतिज़ामिया खां, त ख़ुदारा ग़रीबनि जी मदद कयो, उन्हनि ॾुतरियल माण्हुनि जी मदद कयो जेके किरोना जा मुतासिर आहिनि ऐं जेके उहे मज़दूर तबिको आहे। बजाए जो तव्हां पंहिंजनि मनपसंदनि में राशन तक़सीम कयो था, उहो उन्हनि ग़रीबनि जे दरनि ताईं पुॼायो। सुभाणे ख़ुदा अव्हां खां पुछंदो। महिरबानी साईं रहीम साहिब। नाज़रीन, तव्हां रहीम लाड़क साहिब जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। रहीम लाड़क साहिब जो बि इहो ई चवणो हुयो त खानपुर तालुके में मोहम्मद इस्माइल पौड़ साहिब जन भरपूर ख़िदमत करे रहिया आहिनि ॾींहुं राति, ऐं गॾोगॾु ज़िले इंतिज़ाम में बहितर किरदारु अदा करे पई। असां सिंध जे वज़ीर आला सईद मुराद अली शाह खां इहो मुतालबो था कयूं त ईद वेझो अची रही आहे, इन हवाले सां जेको ग़रीब माण्हू आहिनि, जेको मज़दूर तबिको आहे, उन्हनि जे घरनि ताईं जेको आहे रिलीफ जी फरहमी कई वञे। नाज़रीन, असांजा जेको मोहम्मद इस्माइल पौड़ साहिब सां गॾु असां सां मरूम कादिर बख्श पौड़ साहिब वेलफेयर ट्रस्ट जो कारकुन असां सां वर्कर मौजूदु आहे, जेको इन प्लेटफॉर्म तां आवाम जी जेको आहे ॾींहुं राति ख़िदमत कंदा रहनि था ऐं सॼे सिस्टम जो जेको आहे मेन हिसो आहिनि। साईं, तव्हां इहो ॿुधाइजो त जेको हीअ ट्रस्ट कमु करे थी मोहम्मद इस्माइल पौड़ साहिब जी निगरानी में, इहो कीअं पई कमु करे ऐं हिन वक़्तु ताईं तव्हां इन जेको कमु कयो आहे, तव्हां इन में अंदरि इन थियल हो, थोरो असांखे ब्रीफ कजो त हिन वक़्तु ताईं छा तव्हां कहिड़ो किरदारु अदा कयो आहे? सभ खां पहिरियां त असां इहो हिन बीमारीअ जे हवाले सां किरदारु अदा कयो आहे। जेके सफ़ेद पोश माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे राशन तक़सीम कयो आहे। हा, राशन तक़सीम कयो आहे ऐं पहिरें मरहले में तक़रीबन 1000 जे अंदरि असां जेको आहे माण्हुनि खे ॻोठनि में वञी करे, मुख़्तलिफ़ ॻोठनि में मुख़्तलिफ़ यूसुनि में वञी करे घरनि ताईं राशन पहुचायूं था। उन्हनि जा पहिरियों फॉर्म भरे अचूं था ऐं जेको आहे ॾिसूं था त बाबा हे वाक़ई ग़रीब आहे ऐं रोज़ु ॾिहाड़ी कमाए वारो जेको आहे माण्हू आहे, उनखे जेको आहे असां पोइ ॿिए ॾींहं ते या 3 ॾींहं ते वञी करे राशन जेको आहे ॾेई अचूं था। ऐं उनखां अलावा जेको आहे असांजा अॻिते बि प्रोग्राम आहिनि रमज़ान जे हवाले सां, जेको आहे ग़रीब मुस्तक माण्हुनि खे जेको आहे ईद जे लाइ कपिड़ा ॾियूं था। जेके बेवा औरतूं आहिनि या माज़ूर माण्हू आहिनि
उन्हनि में जेको आहे उन्हनि खे ॾियूं था। ऐं अॻिते असांजो जेको आहे इफ़्तियारीअ जे हवाले सां जेको असांजो प्रोग्राम आहे त जेके माना पुलिस अमलदार ज़िले जे अंदरि ड्यूटियूं ॾेई रहिया आहिनि, ॾींहुं राति ड्यूटी करे रहिया आहिनि, उन्हनि जे लाइ असांजो जेको आहे प्रोग्राम आहे, इहो पैकेज आहे त उन्हनि खे जेको आहे इफ़्तियारी कराईंदासीं असां। हर चौकीअ ते ज़िले जी जेके बि चौकियूं आहिनि उन्हनि ते वञी उन्हनि खे जेको आहे शरबत जेको आहे मानी वग़ैरह इफ़्तियारी जेको आहे प्रोग्राम आहे, हिकु असांजो इहो प्रोग्राम आहे। ऐं ॿियो इहो प्रोग्राम आहे त ईद खां पहिरियां जेके सफ़ा मुस्तक आहिनि, मसलन उन्हनि खे वसीलो न आहे ईद जे हवाले सां, त बाबा ईद जो असां जेको आहे राशन वग़ैरह इहो उनमें तक़सीम कंदासीं। अच्छा, हे तव्हांजे उन में इहो मक़सद में हिन में अचीवमेंट में इहा शइ आसरा त जेके मज़दूर आहिनि, जेके डिसेबल पर्सन आहिनि, उन्हनि जे हवाले सां कुझु आहे प्लानिंग? हा, उन्हनि जे हवाले सां इहो आहे त उन्हनि खे फ़िलहालु त असां जेको आहे सख़्तु ज़रूरत जेका आहे त राशन जी ज़रूरत आहे, उन्हनि खे राशन ऐं कपिड़नि जी ज़रूरत आहे। ईद जे हवाले सां फ़िलहालु असां उहो डिस्ट्रीब्यूट कयूं पिया उन्हनि खे। अच्छा, ॿियो इहो त जेके ग़रीब जेके माण्हू आहिनि, जेके कसम परसी वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया, नियाणियूं जंहिंजियूं शादियूं जेके आहिनि नथा कराए सघनि, नियाणियुनि जी शादियुनि जे हवाले सां का आहे प्लानिंग तव्हां वटि? हा, उहा बि आहे असांजे। शायदि असांजो नओं कमु आहे। पहिरियों त 5-7 साल थी विया आहिनि असांजो सरपरस्ती आला मोहम्मद इस्माइल ख़ान जेको आहे ईअं हलाए पियो। पोइ जॾहिं हीअ बीमारी आई, कमु वधी वियो ऐं बेरोज़गारी तमामु वधी वई, त पोइ सलाह मशवरो करे असां जेको आहे असांजे सरपरस्ती आला मोहम्मद इस्माइल ख़ान बोड़ जेको आहे पहिरियों त जेको तक़रीबन 5-7 साल थी विया आहिनि त जेको आहे ईअं कमु हलाए पियो। ख़ैर जो कमु इंसान ज़ात जी ख़िदमत करे पियो। जेको बि माण्हू अचे पियो सुवाली इनशाला उहो ख़ाली न पियो मोटे। ऐं हाणे जेको आहे इहे कमु वधी वियो बीमारी जे हवाले सां, तमामु जेको आहे घणी बेरोज़गारी थी वई ऐं माण्हू तमामु सफ़ेद पोश परेशान हुआ जेके घरनि में जेको आहे बंदि हुया बीमारी जे हवाले सां। त पोइ जेको आहे असां सलाह मशवरो करे सरपरस्ती आला मोहम्मद इस्माइल ख़ान जेको आहे वालिद साहब जे नाले सां जेको आहे हिकिड़ो ट्रस्ट जो नालो ॾिनो। अच्छा, तव्हां सां गॾु जेको आहे टीम में केतिरा माण्हू आहिनि ऐं उन्हनि जो जेको आहे माना रजिस्ट्रेशन आहे या शिफ्टिंग आहे, ॾींहं जो कमु कयो था या राति जो, छा प्लानिंग आहे तव्हांजी? फ़िलहालु त असां जेको आहे तक़रीबन 6-7 माण्हू आहियूं टीम में ऐं जेको आहे ॾींहं जो कमु कयूं था। नओं कमु आहे असांजो। ऐं उन खां अलावा त रजिस्ट्रेशन असांजी जेको आहे नाहे। असांजो कमु आहे नओं, अचानक जेको आहे बीमारीअ करे शुरूआति कई आहे। इंशाअल्लाह ताला लॉकडाउन ख़तमु थींदी रजिस्ट्रेशन कराईंदासीं। भाईजान, पहिरियों त तव्हां अगरि मुंहिंजे कारकुन मोहम्मद अली सेठार खां सुवाल कयो त तव्हां केतिरी क़दुरु कमु कंदो या तव्हां मज़दूरनि में तव्हांजो फ्यूचर छा आहे प्लान। असल में छा आहे त असां पंहिंजी मदद पाण तहत कमु कयूं पिया। न ई को असांखे कंहिंजी फंडिंग आहे ऐं न कंहिंजी असां कंहिंखां घुरी बि आहे, न घुरंदासीं बि शयूं। इंशाल्लाह पंहिंजी पाण मदद तहत अगरि असां हिकिड़े माण्हू जी मदद करे सघीसीं बि असां ईअं सम्झो जन्नत खटे वियासीं। ठीकु आहे। बाक़ी मुखाद हज़रात आहिनि जेकॾहिं कोई पाण अची डोनेट कंदो, इंशाअल्लाह ताला असां उन जी नीयत साफ़ सुथरी सां ऐं सबूतनि सां उन जी शइ असां नेक्स्ट जेकी मुस्तक़ीम पार्टी हूंदी उन ताणी पुॼाए असां सबूतनि सां उन मालिक खे ॾींदासीं। 1 नंबर। ऐं 2 नंबर में असां तालको खानपुर तक़रीबन मां सम्झां थो थी सघे असां रहिजी बि विया हुजूं, तक़रीबन असां 90% असां छॾाए आहियूं मुस्तक़ीम जेकी बि हुया। पोइ किथे असां राशन ॾिनो आहे, किथे असां कपिड़ा ॾिना आहिनि। हाणे हिन वक़्तु जेको आहे सुभाणे परीं ताणी इंशाअल्लाह ताला असां सिटी शिकारपुर में असांजी तनज़ीम इंटर थींदी। हाणे सिटी शिकारपुर में इंटर थियण खां पोइ असांजो मसइलो इहो वञी वॾे में वॾो मसइलो इहो बि ईंदो त जेके हक़ी मुस्तक़ीन आहिनि, बेवाऊं आहिनि या यतीम आहिनि, उन्हनि जी नॉलेज असांजी वेलफेयर ट्रस्ट वटि कोन्हे का। उन जे लाइ असां पाण में मीटिंग ठाहीसीं। आख़िरी असांजो इहो फ़ैसिलो बीठो त असां इहा ज़िमेदारी तव्हां सहाफ़ी हज़रातनि ते छॾियूं था। असांखे हर पाड़े मां, हर घिटी मां, हर मोहल्ले मां अगरि जेकॾहिं तूं कंहिं घिटी में वेठो आहे त तुंहिंजे मथां ज़िमेदारी छॾियूं था त भई तूं असांखे मुस्तक़ीन कढी ॾे। जेकॾहिं तव्हां हक़ सच जा साफ़ी हूंदो, हक़ आवाज़ जा साफ़ी हूंदो त तव्हां असांखे मुस्तक़ीन कढी ॾींदव। इंशाअल्लाह ताला उन मुस्तक़ीन ताणी असां पहुचंदासीं। उन जी असां हिन वक़्तु ईद जा कपिड़ा तस्कीम कंदासीं। बाक़ी जेकॾहिं कोई ग़लति असां खां कराए वेंदो त उनजो ज़िमेदार उहो साफ़ी पाण हज़रात हूंदो। असां त मां जी दिलि ऐं मुंहिंजी टीम जी दिलि तव्हां सहाफ़ियुनि ते मुतमिन थी आहे त भई इहे ईमानदार आहिनि, मुख़्तलिफ़ सहाफ़ी आहिनि, बेबाक सहाफ़ी आहिनि असांजे शिकारपुर जा। ऐं उहे असांखे सही रस्ते सां वठी वञंदा, सही माण्हू ताणी पहुचाईंदा।
वधीक हाणे ॾिसूं था त शिकारपुर साफ़ इन में कहिड़ो किरदारु पंहिंजो अदा था कनि शहर जे हवाले सां। शहर जे हवाले सां। अच्छा साईं, हिन प्लेटफार्म जे हवाले सां तव्हांजो मुस्तक़बिल में जेको आहे कहिड़ी प्लानिंग आहे? हिन जेको तव्हां ॿुधायो त हाणे शहर में असां एंटर थींदासीं, सिर्फ़ु शहर शिकारपुर फ़िलहालु कवर कंदो या ॿिया तालुका बि कवर कंदो ईद जे हवाले सां? भाईजान हाणे असांजी त दिलि चए थी असां इंसान ज़ात जेकी आहे उन ताईं पहुचूं ऐं मदद कयूं, पर वसाइल घटि हूंदे असां एतिरो थी सघे कमु नथा करे सघूं। पोइ महदूद तरीक़े सां कम खे हलायूं पिया त जेकॾहिं असांजे तालुके खानापुर में 5 मुस्तक़ीन आहिनि त उन्हनि ते 2 ते पुगाऊं। जेकॾहिं असांखे लखी में ज़रूरत पई त अलाह इनशा ताला असां लखी में बि वेंदासीं। उहो बसि इहे तव्हां साफ़ियुनि जे मथां छॾींदासीं। असां ज़िले शिकारपुर जा जेके बि साफ़ी आहिनि, चाहे लखी जा दोस्त आहिनि, चाहे गढ़ी यासीन जा आहिनि, चाहे कंहिं काथूं जा बि आहिनि, उहे असांखे मुस्तक़ीन ताईं पहुचाईंदा। इनशा ताला असां वस आधार पंहिंजी मदद उन्हनि जी कंदासीं। छो जे पहिरियों मां जॾहिं राशन तस्कीम शुरू कयो त असां साफ़ी हज़रात हुया असांजा कुझु जेके खानपुर सिटी में स्टार्ट कयोसीं। उन खां पोइ असां अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआ सां ऐं पंहिंजे भैरनि जी मदद सां असां पंहिंजो जैकमाबाद ज़िले में बि असां पहुता आहियूं, वञी उते बि असां कमु कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां कंदकोट कश्मीर ज़िले में बि कुझु ॻोठ अहिड़ा आहिनि या कुझु शहर अहिड़ा आहिनि जिते असां उते बि कमु कयो आहे। वञी वधीक हाणे ॾिसूं था पिया त तव्हां असांखे ज़िले जा साफ़ी बिरादरी केतिरी सपोर्ट करे थी ऐं केतिरे मुस्तक़ीन ताईं असांखे पुॼाए थी। इनशाला असांखे जिते बि नॉलेज में अची वियो इनशाला उहो माण्हू असांखां बची कोन ईंदो, उनजी मदद कंदासीं। महिरबानी साईं मोहम्मद इस्माइल पौड़ साहब। साईं नाज़रीन, तव्हां मोहम्मद इस्माइल साहब जी तव्हां मुकमल तौर ते गुफ़्तगू ॿुधी। साईं जो इहो ई चवणु हुयो त असां गुज़िरियल केतिरे ई अरसे खां असां कमु कंदा पिया अचूं ऐं हिन सिर्फ़ु लॉकडाउन में, पर लॉकडाउन खां अॻु में बि असांजी जेका एसोसिएशन आहे, असांजी जेकी ऑर्गेनाइज़ेशन आहे, उहा कमु करे पई। हिन वक़्तु असां राशन ॾिनो आहे, राशन ग़रीब माण्हुनि में हर ॻोठ में फ़राहम कयो आहे ऐं गॾोगॾु असां कपिड़ा तक़सीम कया आहिनि ऐं ईंदड़ जेको ईद फितर अचे पई उन में बि असां राशन सां गॾु असां कपिड़ा फ़राहम कंदासीं। पर असीं शिकारपुर शहर, लखी गुलाम शाह, गढ़ी यासीन जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि ताईं बि असां जेको आहे डिस्ट्रीब्यूशन कंदासीं। बेसर्त इहो आहे त असांजे सुञाणंदड़ियूं ख़ासि तौर ते जेके जर्नलिस्ट दोस्त आहिनि उहे असां सां मुकमल तौर ते सहकार कनि ऐं जेको मुस्तहिक़नि जेको ट्रांसपेरेंसी वारो सिलसिलो आहे, जेके मुस्तहिक़ ग़रीब आहिनि जेके उन्हनि ताईं असांखे पहुचाइनि, उन्हनि जूं लिस्टियूं फ़राइम कनि त जीअं असां उन्हनि ताईं जेके आहिनि कपिड़ा वग़ैरह असां पहुचाए सघूं ऐं इहो सिलसिलो असांजो इंसानियत जी ख़िदमत जो जारी रहंदो। अब्दुल रशीद महर, आवाज़ मेहरान न्यूज़।